सेवण में वापडा हाइड्रो यूनियन के सॾ ते महांगाई ख़िलाफ़ हेस्को मुलाज़िमनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे रियाज़ जमाली। आल पाकिस्तान हाइड्रो यूनियन के सॾ ते हेस्को सब डिवीजन सेवण के मुलाज़िमनि मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं जेके पंहिंजे बुनियादी सहूलियतुनि जे लाइ पंहिंजो वापडा ऑफिस का प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरी करे रैली कढी आहे। IMF ऐं मालियाती इदारनि जे चवण ते हिननि वटि हुकूमत हलाइण लाइ पैसा कोन्हनि के ही इदारनि खे खपाए करे मज़दूरनि खे गिरवी रखे करे ऐं जेको आहे मुल्क हलाइण था चाहिनि, जेको असांखे कतई मंज़ूर न आहे। असां इन जे लाइ एहतजाज कंदासीं। असांजे इदारे वापडा में एतिरी शार्टेज आहे जो हिकिड़ो माण्हू हिन वक़्तु पहिरीं असां चवंदासीं 10 माण्हुनि जो कमु, पर हाणे असां एतिरो चऊं था 15 माण्हुनि जो कमु थो करे। कन्वेंस वाला वधायो वञे, पेट्रोल घणो महांगो थी वियो आहे, पेट्रोल भरायूं या घर खणी वञूं पैसा, इहा असांजी मुतालबा आहिनि। ऐं असांजा मुतालबा असांखे मुलाज़िमनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिकु त वरी सफ़ा महांगाई करे छॾी अथनि, पगारूं घटि, का बि शइ माना को बि अलाउंस न, का बि माना रिलीफ में हिन वक़्तु जेका महांगाई जो तूफ़ान पैदा थियो आहे, जंहिंमें ग़रीब तबिको त जेके गुरबती चक्की में पिसजे पियो, पर मुलाज़िम तबिको आहे या जेके वापडा जा जेके मुलाज़िम आहिनि उहे सख़्तु ॾुखियाईनि खे हिन वक़्तु मुंहुं ॾेई रहिया। कैमरामैन राजू शेख सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती TV 7।